साईं जय झूलेलाल। अॼु थोरी मुश्किरी था कयूं छो त भॻवान बि चयो आहे जेको मुस्कुराईंदो आहे खिलंदो रहंदो आहे उहो सदाईं मुंहिंजे क़रीब हूंदो आहे। मां हुनखे जल्दी मिली वेंदो आहियां। खिलण जी ॻाल्हि थो कयां। अॼुकल्ह साईं ज़मानो ॾाढो अॻिते थी वियो आहे। एॾा मोबाइल फ़ोन इंटरनेट ऐं कंप्यूटर युग अची वियो आहे। छोकिरा छोकिरियूं बि इश्क जेको कनि था पाण में हिकदमि कंप्यूटर युग वांगुरु 4G 5G लॻो पियो आहे साईं। फटाफट पाण में कनेक्ट था थियनि, वरी साईं डिस्कनेक्ट बि थी था वञनि। कमाल जी ॻाल्हि आहे। असांजो बि साईं हिकिड़ो ज़मानो ॾाढो पुराणो त न हो, पर सन 82 84 जी ॻाल्हि आहे। थोरो ई पुराणो ज़मानो हो। असांखे बि साईं इश्क थींदो। माण्हू उहो माण्हू न आहे जंहिंखे इश्क न थिए। साईं असांखे बि हिकु दफ़ो इश्क थियो स्कूल टाइम में। पहिरियों क्रश असांजो अहिड़ो हुयो, हिकिड़ी छोकिरी साईं असांखे वणंदी हुई, पर मां तव्हांखे ॿुधायां असांजो जेको नेटवर्किंग हुई उहा ॾाढी स्लो हुई। ॾिसंदा हुआसीं हीअं वण जे पोइतां खां हीअं लिखी अधु छुटीअ जो इंटरवल में ॾिसंदा हुआसीं, पाण लिकी पवंदा हुआसीं। शर्म एॾो लॼ एॾी थींदी। साईं 2-3 महीने 4 महीने खां पोइ हिकु दफ़ो को नज़रूं असांजी मिली हूंदियूं, वरी साईं असांखे लॻंदो अॼु हिन मूंखे ॾिठो आहे, अॼु हिन मूंखे ॾिठो आहे। 8-9 ॾींहं साईं निंड ई न आई, अॼु फलाणीअ मूंखे ॾिठो आहे। अहिड़ो साईं प्यारु हूंदो असांजो। ॾाढो इंतज़ारु कंदा हुआसीं भई काॾों मुलाक़ात थी वञे, काॾों कनेक्शन थी वञे, पर वरी उहा कल्पना कंदा हुआसीं मुलाक़ात जी ऐं कनेक्शन जी, शर्माइजी वेंदा हुआसीं, भउ थींदो हुयो। हाणे त साईं भउ ई लहिजी वियो आहे। शर्म जी त ॻाल्हि छॾियो, पूरा माण्हू बेशर्म थी विया आहिनि साईं। नओं ज़मानो आहे। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे साईं, जंहिं छोकिरीअ खे मां ॾिसंदो हुउमि, प्यारु मूंखे थी वियो हुयो, बचपन जो प्यारु आहे। पोइ साईं हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे घर में आई, पाड़े में रहंदी हुई, आई साईं किताबु घुरी, इंग्लिश जी बुक मूं वटि बि साईं हुई। हुनजी का चोरी थी वई आहे, मार्केट में मिले न पई। माखो साईं हुन किताबु घुरियो, मुंहिंजी साईं क़िस्मत फाटी। मां जल्दी जल्दी अंदरि वियुमि, हिकु ॿ चित्रकारियूं कयूं, गुल वुल छापिया, दिलि छापियोमांसि, अंदरि ॾेई छॾियोमांसि। इन खां पोइ साईं इलाही जाम महीना त मां सोचां वेठो त शायदि उहो गुल ॾिसंदी, दिलि ॾिसंदी, कुझु न कुझु रिएक्शन मां त अचे। पर साईं साल बीतजी वियो, मां बि किताब ई कोन घुरियोमांसि ऐं हुन जो नतीजो इहो थियो, इंग्लिश में फेल थी वियो मां। पर मुंहिंजी हिमत न थी त मां किताब हुन खां घुरां। पर साईं वरी बि हिमत कयमि, मां चयुमि केॾी महिल किताबु घुरां। 2.5-3 साल थी विया साईं। हिकिड़ो दफ़ो हिमत करे हुनजे घर वियुमि त साईं हुनजो पीउ सिंधी अंगोछो पाए ॿाहिरि निकितो ऐं वात में ॾंदण हुअसि। चओ छा आहे? मां पहिरें पियो मां छा परे थी अंगोछो लाहींदे मुंहिंजो। मां न साईं कहिड़ी ॻाल्हि आहे कयो। हीअं ॾिसणु लॻो, मुंहिंजे होॾे होॾे छोड़े छा थो ॾिसे, होॾे मुंहिंजी घरवारी आहे, छा थो ॾिसे? मां न साईं एॾा कमीना न आहियूं। ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांजी धीउ खे मंजूअ खे किताबु ॾिनो हो, इंग्लिश जो किताबु ॾिनो हुई। तूं अड़े भेड़ा चरियो वई जा, मंगजी वई, पणिजी वई, 2 छरा बि ॼाया त भेजा हाणे आवां किताबु वठणु, पहिरीं अची हलो। जय झूलेलाल।